पापनगर ड्रामे जी नई अपडेट में सभी पहिरीं प्यारनि खे खुश आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पापनगर जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तों हिकु त हाणे मल्हार ॿिए टंगो फाथो आहे ऐं होॾां बलाज खान गेम अहिड़ी खेॾी आहे जो मल्हार खे काॾों सही वाव लॻे ई कान थी। मल्हार परेशान आहे त वञे आख़िर काॾे वञे। मल्हार जे वञे थो पुलिस ॾे त उते हथीको थो थिए, जे विड़े थो बलाज खान जे माण्हुनि सां या कंहिंसां त उते हथीको, जे गमदिल सां विड़े थो त उते हथीको। हाणे मिठल हिकिड़ो रस्तो आहे जेको इन मसइले खे हल कंदो ऐं भला इन मां गमदिल खे सम्झाइण में, ॻोठ वारनि खे सम्झाइण में मिठल कामयाबु थींदो ऐं पोइ वञी मल्हार जी जान छुटंदी। फ़िलहालु मल्हार सां इहा हालत लॻी पई रहंदी जेका उन सां इहा हालत हिन टाइम आहे। कॾहिं हेॾां वञे थो कॾहिं होॾां, छो त मिठल जी हर को ॻाल्हि मञंदो आहे ऐं बाक़ी ॿिए त नूरे नांग जहिड़े जिद को ॻाल्हि मञंदो ई न आहे, छो त हू अधु ॻाल्हि कंदो आहे। अहिड़े हिसाब सां मल्हार जी पोइ वञी जान छुटंदी। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। जीअं तव्हां अपडेट हेसी ताईं ॾिठी, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। जेतिरो थी सघे हिन वीडियो खे अॻिते शेयर कंदा ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों हीउ अव्हांजो चैनल आहे, हिकिड़ो सुठो प्यारो कमेंट बि करे छॾींदा, जीअं कमेंट करण सां हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। सब्सक्राइब ज़रूरु कंदा दोस्तों, वॾियूं तव्हांजूं महिरबानियूं।